पाकिस्तान स्टील मिल जे जबरी रिटायर्ड मुलाज़िमनि जो गुज़िरियल 6 ॾींहंनि खां सख़्त सर्दी जे बावजूद भी सीओ जे घर जे आरो एहतिजाजी धरणो जारी ऐं सारी आहे। पाकिस्तान स्टील मिल जे जबरी रिटायर्ड मुलाज़िमनि जा इहे मुतालबा आहिनि त फौरी तौर ते पाकिस्तान स्टील मिल जी बहाली खे वफ़ाक़ी हुकूमत यकीनी बणाए। पाकिस्तान स्टील मिल जे जबरी रिटायर्ड मुलाज़िमनि जो जेको फ़ैसिलो कयो वियो आहे उहो फ़ैसिलो फौरी तौर ते वापसि वरितो वञे ऐं जेके पाकिस्तान स्टील मिल जे जबरी रिटायर्ड मुलाज़िमनि खां घर ज़बरदस्ती वापसि कया पिया वञनि उहे जेके घर आहिनि उन्हनि खे ॾिना वञनि त जीअं उहो पंहिंजे बचनि सां सुख जो साह ऐं ज़िंदगी गुज़ारे सघनि, पर उन जे बावजूदि 6 ॾींहं गुज़री विया आहिनि। पाकिस्तान स्टील मिल जी इंतिज़ामिया तोड़ी वफ़ाक़ी हुकूमत जे मथे में जूअ बि कोन थी चुरे ऐं ही सख़्त सर्दी में नंढड़नि बचड़नि सां गुज़िरियल 6 ॾींहंनि खां वठी एहतिजाजी कैंप में वेठल आहिनि। न्याणियूं ऐं औरतूं ऐं नंढड़ा ॿार पिणु जेके आहिनि सीओ जे घर जे साम्हूं एहतिजाजी धरणे में शामिल आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत खे ऐं स्टील मिल इंतिज़ामिया खे घुर्जे त फौरी तौर ते इन मामले जो नोटिस वठी करे हिननि जा तरजीह बुनियादनि ते जेके मुतालबा आहिनि, जेके सही मुतालबा आहिनि उन्हनि खे तस्लीम करे हिननि खे रिलीफ फराहम कयो वञे। कैमरामैन एस एन मीर सां गॾु मीर ज़ुल्फ़कार, सिंधी न्यूज़, मलीर, कराची।